नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे श्रीनगर खां ख़बर ॾींदा हलूं त श्रीनगर में वारियल कश्मीर में भारतीय सिक्योरिटी फोर्स जी रियासत दहशतगर्दी जो सिलसिलो जारी है। वधीक 4 कश्मीरियुनि खे शहीद कयो वियो है। कश्मीरी मीडिया सर्वे मुताबिक़ क़ब्ज़ भारतीय फोर्स ज़िले पलोमा जे इलाइक़े दायपुर में जड़तू ऑपरेशन जे नाले ते घर घर झड़ती वरिती ऐं 4 नौजवान खे फायरिंग करे शहीद कयो है। शहीद नौजवान जी सुञाणप नसीर उमर, मीर, ख़ालिद अहमद ऐं रईस अहमद डार जे नाले सां थी है, जॾहिं त भारतीय फोर्स जी फायरिंग में हिकु नौजवान यूनस अहमद डार बि शदीद ज़ख़्मी थी पियो, जेको शहीद अहमद डार जो भाउ आहे। क़ब्ज़ भारतीय फौज ऑपरेशन दौरान हिकु घर खे बि तबाह कयो। वाक़े खां पोइ वॾे अंग में शहरी क़ब्ज़ भारत फौज ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आहिनि, जंहिं दौरान चिड़किड़ियूं पिणु थियूं आहिनि। ज़िले पलोमा जे इंटरनेट ऐं मोबाइल सर्विस मुअतल। समूरे ज़िले में कर्फ्यू जो माहौल है, जिथे क़ब्ज़ फौज मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे कड़ो चाढ़े रखियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।